दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो वॉल्यूम आहे 135 थर्ड प्रोडक्शन जो ऐं हीअ ज़बरदस्त एल्बम आहे ऐं दोस्तनि जी फरमाइश बि हुई त हीअ एल्बम तव्हां रखो हिन जे बारे में ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में गीत जेके आहिनि कुझु चङा आहिनि। सभिनी मां चङो जेको आहे त हिन में क़सीदो आहे। उन खां बाद ॾिठो वञे त मशहूरु गीत जेको हिन जो आहे ईद हूंदी आहे जोड़ीअ सां माना उन खां पोइ माना ईद जेका आहे जोड़ी सां हूंदी आहे। जोड़ी में पोइ को यार हुजे को दोस्त हुजे ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे कमेंट्स शामिलु कयूं। ऐं मुंहिंजी तबियत कुझु माना मज़ो न आहे तबियत में, इन करे वीडियो काफ़ी देर सां था अचनि। दुआ कयो तबियत ठीक थिए, इंशाअल्लाह पोइ डेली वीडियो ईंदो। त हिते दोस्त लिखियो आहे आशिक़ अमन सोलंकी लिखियो आहे नेक्स्ट एल्बम मास्टर मंज़ूर जो हुजे। उन खां पोइ शाबान सोलंकी मास्टर मंज़ूर बरखा या टीपी में हुजे। उन खां पोइ माशूक़ अली परफेक्ट वीडियो ऐं ॿिया बि दोस्त आहिनि कमेंट्स आहे उन्हनि जी बि शामिलु कयूं। ऐं हिते ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे माशूक़ अहमद सोलंकी ग्रेड वीडियो, शाबान सोलंकी नाइस वीडियो, हसन अली महर टे फनकार मास्टर मंज़ूर एल्बम माना टीपी में या हुन में ठीकु आहे ना। पर तव्हांजी फरमाइश हीअ बि हुई त मुख़्तियार शीदी जो 135 वॉल्यूम, सो इन करे असां ही हथु करे तव्हांजे लाइ वीडियो तयारु कयो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न हूंदी त हिन में गीत शामिलु कोई बि न आहे, हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिन में जेको मुख़्तियार शीदी जो फ़ोटू लॻल आहे मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ ही ओरिजिनल न आहे। बहरहाल सफ़ाई सां मिलियो आहे, सुठो मिलियो आहे, जीअं वीडियो ज़बरदस्त ठहे। ऐं हिन में जेके गीत आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। पहिरियों गीत आहे साईं खे चवां रशीद चांडे जो कलाम आहे कीअं न कंदे नखरा। उन खां पोइ मुमताज़ मौलाई जी शाइरी आहे ईद हूंदी आहे जोड़ीअ सां। उन खां पोइ आहे कादिर बख़्श जो कलाम आहे असां मस्तनि जूं ठही ईदूं। उन खां पोइ ॿियो अथव ग़ुलाम रसूल जो कलाम आहे तोसां को जहिड़ो न आहे। उन खां पोइ ॿियो गीत आहे अहमद ख़ान जो कलाम जा ॿोल आहिनि तोसां खाइण पीअण ख़तमु आहे। उन खां पोइ मुमताज़ चांडे जो कलाम आहे वरी माण्हू आहीं तूं VIP, ज़बरदस्त VIP माण्हू आहे साईं। उन खां पोइ गुलहसन ख़ासकेली जो कलाम आहे दर्द ॾिना तो दिलि खे। उन खां पोइ मीर अब्बासी जो कलाम आहे मीर अब्बासी जो कलाम आहे साईं कलाम न आहे क़सीदो आहे नबीअ खे मोमिनो प्यारो हलिया हज़र जंग में मूंखे ईंदो आहे पर तबियत सही न आहे इन करे। उन खां पोइ आहे फरमान ख़ासकेली जो कलाम आहे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। उन खां पोइ मीर अब्बासी जो आख़िरी कलाम आहे वणी आहे सूरत वणी आहे। दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻो? ऐं मुंहिंजी तबियत सही न आहे पर पोइ बि कोशिशि कई आहे ठाहिण जी।